بسم الله الرحمن الرحيم الحمد لله كما ينبغي جلال وجهه وعظيم سلطانه والصلاة والسلام على نبينا محمد وآله जीअं त अलाह ताला असांखे हुकुम कयो आहे त क़ुर जो तदब्बुर कयो क़ुर खे सम्झो क़ुर खे पढ़ो ऐं उन्हनि जूं जेको आयतूं आहिनि आयत जिथे बि अलाह साईं चए थो क़ुर में यानी मौजिज़ा उहे असीं उन्हनि जा जेके असरार आहिनि कढूं ऐं अॻियां रखूं ऐं उन में सोचूं ही अलाह ताला असां ॾे फालतू इहो क़ुर न मोकिलियो आहे मात अलाह असां ही अॼु तअमुलात जेकी असांजी आहे जेको दर्स कंदा आहियूं हर रोज़ इहो हींअर अॼु को 32हों हिसो आहे 32हों हिसो अॼु आहे ऐं अॼु असीं इन में छो था असीं तदबुर कयूं छो जो अलाह ताला असां अलाह जे हुकुम ते था हलूं अलाह जे रसूल जे हुकुम ते था हलूं अलाह साईं असांखे जिथे किथे क़ुर में छा थो चए लियदब्बरू आयाते लियदब्बरू आयाते जिथे किथे अलाह साईं चए थो हिन क़ुर जो तव्हां तदब्बुर कयो तव्हां क़ुर खे सम्झो तव्हां क़ुर खे पढ़ो जिथे भी कुरान खोलींदो जिथे किथे चयो अफला यतदब्बरून अलकुरान अम अला कुलूबिन अक़फालुहा ये सूरत मोहम्मद में और ॿी जगह ते चए थो अफला यतदब्बरून अलकुरान वलो कान मिन इंद गैरिल्लाहि लवजदू फीहि इख्तिलाफन कसीरा जे ही कुरान ॿिए अलाह खां सवाइ ॿिए कंहिं तरफ़ां हुजे हा त उन में वॾो इख़्तिलाफ़ हुजे हा ऐं उन में सच्चाई न हुजे हा पर अलाह साईं अलाह असांजे क़ुर में ॾिसजे थो अफला यतदब्बरून अलकुरान वलो कान मिन इंद गैरिल्लाह जे अलाह खां सवाइ जो हुजे हा उन में एतिरी सच्चाई न हूंदी आहे एतिरा उन में मौजिज़ा न हुजनि हा तो अलाह ताला असां तव्हांखे तौफ़ीक़ ॾिए त असीं इहे मौजिज़ा कढूं ऐं जेतिरो बि पहुची सघे इंसानु तदब्बुर करे ज़िंदगी जेतिरी बि आहे त असीं उन जो इबरत वठूं ऐं क़ुर मां फ़ाइदो वठूं तो अॼु जेकी असीं आयतूं जे पढ़ूं था आयतूं जेके आहिनि न राति जे बारे में राति जे बारे में त अलाह ताला तमामु क़ुर में असां जमा जेके कयूं था आयतूं त जेतिरी राति अचण सां हर को माण्हू सम्झे थो त यानी हिकिड़ी मामूली शइ आहे पर मामूली शइ न आहे अलाह ताला राति जे बारे में 92 आयतूं नाज़िल कयूं आहिनि राति जे बारे में ऐं जिथे किथे अलाह ताला असांखे चए थो त हिन जी इबरत वठो हिन खे सम्झो राति खे सम्झो 92 आयतूं क़ुर में छो हिकिड़ी बि लहे हा न त असांजे लाइ वॾी ॻाल्हि आहे ॾिसो न जे ॾींहं जे बारे में 57 दफ़ा अलाह ताला ॿुधायो असांखे त बाक़ी राति जी 92 दफ़े ॿुधायो अथसि ऐं इहे आयतूं असीं कहिड़ी आयत जो अॼु इनशा फ़ाइदो वठंदासीं ऐं पढ़ंदासीं अलाह ताला हिकिड़ी जॻह ते चए थो हुवल्लज़ी जअल लकुमुल लैल वन्नहार खिलफ़तन लिमन अराद अन यज़्ज़कर औ अराद शुकूरा अल फुरक़ान 62 और ॿी जॻह ते ॿी सूरत में इसरा में चए थो वजअल लैल वन्नहार आयतैन अलाह ताला चए थो मूं राति ऐं ॾींहुं हिकिड़ो ॿ मौजिज़ा आहिनि ॿ शयूं वॾियूं आहिनि तव्हां इन्हनि में सोचो तव्हां इन्हनि खे तदब्बुर कयो ॾींहं जे बारे में इनशा असीं को ॿियो दर्स कंदासीं अॼु मुख़्तसर करे राति जो था राति जे बारे में था कयूं त केतिरियूं आयतूं राति जे बारे में आयूं आहिनि त ॿुधायोसीं त 92 आयतूं क़ुर जूं सिर्फ़ु इन ॻाल्हि में आयूं आहिनि अलाह साईं असांखे चए थो तव्हां तदब्बुर कयो इन आयतुनि में सोचो ऐं इन्हनि मां फ़ाइदो वठो त हिकिड़ी जेकी 22 नंबर मां सम्झा थो आयत हूंदी सूरत रूम में उहो अलाह साईं उते चए थो वमिन आयात ही अलाह जी हिकिड़ी मौजिज़ो आहे अलाह जी हिकिड़ी आयत आहे वमिन आयात ही मनामुकुम बिल्लैल वन्नहार वब्तिगाउकुम मिन फضله अलाह साईं चए थो त मुंहिंजी हिकिड़ो आयत आहे मौजिज़ो आहे जेको तव्हां राति थिए थी तव्हां सुकून सां सुम्हो था तो इहो सोचो रुगो राति जे न हुजे त इंसान सां छा हशर थींदो राति अचे थी त इंसान खे जल्दी हुनखे निंड ईंदी जान खे सुकून मिलंदो इहा जान जेकी अलाह ताला लखे अंदरि शयूं मिशनियूं बि थियूं हलनि खून बि थो हले उन में तूं कोन थो हलाई न असीं था हलायूं अलाह जे कुदरत सां ॾिसो अंदरि दिलि कीअं थी हले हिकिड़ो कहिड़ो बि इंसानु मोटर दुनिया में आणींदो न त उहो 10 साल बि मुश्किल हले मोटर जा 15 साल हीअ ॾिस 60 साल 80 साल इहा दिलि कहिड़ी बैटरी ते थी हले इहो हिकिड़ो अलाह जी आयत आहे इंसानु अंदरि ॾिसो गुर्दा कीअं था हलनि फिफड़ कीअं था हलनि लब छा कीअं थो हले खून साफ़ बि थो थिए तूं सुतो पियो ई तूं पाणी जेको पी थो उहो वरी हिकिड़ी ॻुझी में थो वञी पए पोइ सॼी राति तूं सुतो पियो उन मां उहो पाणी सॼी जान खे साफ़ करे वरी उहो बुकी में थो वञे उहो बुकी जेको उन जेको किनुनि उन में थिए थो उहो वरी हेठि मोकिले मसाना ॾे थो मोकिले छॾे थोरो ईअं जल्दी बि न त मुंहिंजो हिबानो वरी जल्दी परेशान थी निंड मां उथी वञे पेशाब करे न
हर शइ क़दर सां बि थी हले। इहो हज़ारे मिशनियूं जेके अंदरि जान में हलनि बि थियूं, खून बि थो हले, अचे वञे बि थो रगुनि में, वरी उन खून जी सफ़ाई बि थिए थी, जिगर में थी वञे, हेॾां होॾां ॾिसंदे त अजीब शइ आहे इहा। हर शइ अलाह साईं कुदरत सां पंहिंजे सां बि थो हलाए, इन्हनि शयुनि खे केर बि थो हलाए, इहो असांजो हिकिड़ो सोचणु आहे। ऐं हीअ सभु राति जो अलाह साईं छो असांखे चए थो वमिन आयाती, मोजिज़ा मुंहिंजा जेके मनामुकुम बिल्लैल, तव्हांजी राति जो निंड करणु, निंड जेकी तव्हां कयो था राति जो, ऐं नहार उहा ॾींहं जो मनामुकुम बिल्लैल वन्नहार वब्तिगाउकुम मिन फ़ज़्लिह, ॾींहं जो तव्हां निकिरो था रोज़ी जे लाइ, रिज़्क जे लाइ, ॿनी ॿार जे लाइ, हाणे कमुकार जे लाइ, को ड्राइवरी, को ड्यूटी, सभु को ॾींहं जो इंशाअल्लाह दर्स ख़ासि कंदासीं। अॼु जेके राति जे बारे में आहे, जेके अलाह ताला असांखे चए थो त असां राति जेकी अचे थी उन्हनि जी आयतूं असीं रुगो जमा कयूं ऐं पढ़ूं न, त जिथे किथे अलाह ताला चयो न 92 आयतूं अचनि थियूं क़ुर में, 92 आयतूं अचनि थियूं सिर्फ़ु इन शइ जे लाइ। इहे आयत अलाह जे तरफ़ां असांजे अचे थी त राति जीअं अलाह ताला हिकु सूरत लेल में चए थो, हिकिड़ी सूरत सॼी जी उनजी सूरत जो बि नालो लेल आहे, राति। अलाह ताला चए थो वल्लैल इज़ा यग़शा, राति जी अची वई, इहा सूरत लेल में आहे। वरी ॿी जॻह ते चए थो वल्लैल वमा वसक़, जे राति अचण सां ओचितो, वल्लैल इज़ा यस्र, जे राति शुरू थी वई, वल्लैल इज़ यग़शा, जे राति मथां तव्हांजे मथां पइजी वई। ईअं 92 आयतूं अलाह ताला असांखे छाजे लाइ बि थो ॿुधाए हर बार बार। ऐं तव्हांखे असीं जीअं चयो त अलाह ताला कसम अहिड़ी शइ जो खणंदो आहे जेकी अज़ीम शइ हूंदी आहे, ऐं अलाह ताला राति जे बारे में ॾाढो कसम खयां आहिनि, एतिरे जे क़दुरु त उलमा चवनि था जे ख़ासि ख़ासि कसम आहिनि त 7 कसम आहिनि क़ुर में राति जे बारे में, ऐं ॿिया रुगो ज़िक्र आहे राति जो, राति जो सुम्हो, राति जो सुकून आहे, राति जो, बाक़ी कसम जेके अलाह खयां आहिनि उहे ख़ासि जेके आहिनि उहे 7 दफ़ा अलाह ताला राति जे बारे में अलाह ताला कसम कया आहिनि। हिकिड़ी जॻह ते सूरत यूनुस में हू चए थो हुवल्लज़ी जअल लकुमुल लैल लितस्कुनू फीह वन्नहार मुबसिरा, सूरत यूनुस 61 आयत। अल्लाह ताला चए थो हुवल्लज़ी जअल लकुमुल लैल लितस्कुनू, राति तव्हांजे लाइ अल्लाह ताला छो पैदा कई आहे त तव्हां सुकून वठो, साह ई खणो। ही जान सॼो ॾींहुं कमुकार कयो अथसि, ॿनी ॿार में, ड्यूटी में, ड्राइवरी में, थकिजी पई हूंदी, राति हुननि जे लाइ हिकिड़ी सुकून आहे। वरी ॿी जॻह ते अलाह ताला चए थो इन फी इख्तिलाफिल लैलि वन्नहार वमा ख़लक़ल्लाहु मिनस समावाति वल अर्दि लआयातिन लिक़ौमिन यत्तक़ून, सूरत यूनुस 6 आयत। अलाह चए थो त इहे मुंहिंजा हिकिड़ा मौजिज़ा आहिनि तव्हांजे मथां, जेके तव्हांजे लाइ राति ॾींहुं, जेके तव्हांजे लाइ इन फी इख्तिलाफिल लैल, राति ॾींहं जो फ़र्क़ु ॾिसो, वमा ख़लक़ल्लाहु फिस समावाति, आसमान में जेको छा छा अलाह ने पैदा कई आहे, आयतूं आहिनि इन में, पर केरु मुत्तक़ी जेके हूंदा उहे सम्झंदा। वरी ॿी जॻह ते अलाह ताला जअलना लैल वन्नहार आयतैन, अलाह चए थो राति ॾींहुं मां तव्हांजे लाइ मौजिज़ा कया आहिनि, मौजिज़ा कया आहिनि, फमहौना आयतल लैल वजअलना आयतन नहार मुबसिरा। जो उलमा जो किताबनि जा किताब मुजल्लद लिखियनि उन्हनि में त ही दुनिया जिन में अलाह से पैदा कई त छा राति अॻ में ही या ॾींहुं अॻ में हो, उन्हनि जो वॾो इख़्तिलाफ़ थियो, राति अॻ में आई या ॾींहुं अॻ में आयो, पर पोइ हुननि क़ुर जो फ़ैसिलो करे छॾियो त दुनिया सॼी ऊंदहि में हुई, ऊंदहि यानी राति राति हुई। पोइ अलाह ताला जन जेकी आहे त असीं आसमान जी फफ़तक़नाहुमा, इन ज़मीन ऐं आसमान हिकिड़ो पथर क़ाबू हो, पोइ अलाह ताला उन्हनि खे उन्हनि जे धमाको विच में करे ऐं आसमान मथे थी वियो, ज़मीन हेठि थी वई, इहे शइ उन्हनि जे में पैदा कई त पहिरियां सॼी ऊंदहि हुई, पोइ उन्हनि जे विच में अलाह ताला ॾींहुं शुरू कयो, ॾींहुं पैदा कयो, रोशनी पैदा कई त मुंहिंजा बाना उथनि वेहनि कमुकार कनि, जे न त मेन शइ असुल जेकी राति आहे ऐं ऊंदहि आहे। तंहिंजे करे अलाह ताला उन हिन में आयत में चवण जअलना लैल वन्नहार आयतैन, राति ऐं ॾींहुं मूं तव्हांजे लाइ मौजिज़ा कया आहिनि, छाजे लाइ वजअलना नहार मुबसिरा, आयतन नहार मुबसिरा, ॾींहुं जेको आहे हिकिड़ो उन जे करे छॾियो त तव्हां कमुकार करे सघो, ऊंदहि में इंसानु कहिड़ो कमु करे सघंदो। त इहो हिकिड़ो सूरत अल इसरा में बि आहे। ॿी जॻह ते सूरत मुज़म्मिल क़ुमिल लैल इल्ला क़लीला, अलाह साईं चए थो उथी राति जो थोरो तदब्बुर कर, थोरो मूंखे यादि कर, इहो ईअं वाक़िम सलात तरफ़े नहार व ज़ुल्फ़म मिनल लैल, सूरत हूद 114 आयत। ईअं जिथे किथे क़ुर में अलाह साईं असांखे यादि थो ॾियाराए
रात जेकी आहे हिकिड़ी मौजिज़ो आहे ऐं आयत आहे मुंहिंजी। जीअं अलाह ताला ॿी जॻह चए थो असरि बिअहलिक बिक़ित्अम मिनल लैल वला यल्तफ़ित मिनकुम अहद, सूरत हूद 81 आयत। ॿी जॻह ते अलाह ताला इन्ना अंज़लनाहु फी लैलतिन मुबारका, क़ुरान अहिड़े ॾींहं ते अहिड़ी रात में नाज़िल कयो, सूरत दुखान 3 आयत। इन्ना अंज़लनाहु फी लैलतिल क़द्र, सूरत अल क़द्र पहिरीं आयत। ईअं जीअं तव्हांखे ॿुधायोसीं त जेके आयतूं आयूं आहिनि राति जे बारे में 92 आयतूं आहिनि। ॾिसो न एतिरियूं आयतूं अचण जो इन जो मक़सदु त हिकिड़ी वॾी शइ आहे, नंढड़ी शइ न आहे। इंसान खे ख़्यालु रखे त जेके अलाह ताला हिकिड़ो दफ़ो बि चए त असांजे लाइ वॾी शइ आहे, पर एतिरो दफ़ा जे अलाह ताला असां क़ुर में इन जो ज़िक्र कयो आहे छो न। ॾींहं जे बारे में 57 आयतूं आयूं आहिनि, राति जे बारे में 92 आयतूं। छो जो जिथे किथे अलाह साईं चए थो क़ुर जी जेकी राति जेकी आहे इहा हिकिड़ी मुंहिंजी आयत आहे, मुंहिंजी हिकिड़ी यानी मौजिज़ो आहे। तव्हां उन में तफ़कुर कयो, तव्हां उन में सोचो। इंसान जे राति न हुजे त कीअं सुकून वठंदो। तो राति जो केॾी महिल निकिरी ॿाहिरि ऊंदहि में ऐं आसमान ते ॾिस केॾा सुहिणा तोखे तारा ॾिसण में ईंदा, केॾो तोखे सुहिणो चंड ॾिसण में ईंदो, केॾो सुकून ॾिसंदे। लखे करोड़े मख़लूक ॿी उथंदी, जेके इंसान ॾींहं वारी मख़लूक सुम्हे थी त वरी राति वारी मख़लूक उथे थी, जिन्ननि मां, जीतनि मां, पखियुनि मां, विछुनि मां, जेके शयूं मख़लूक अलाह सां पैदा कयूं हाणे उन्हनि जो ॾींहुं आहे, उन्हनि जे लाइ हींअर रोज़ी जे लाइ निकिरंदा ऐं असांखे अलाह सां हुकुम कयो त तव्हां सुम्हो ऐं आराम कयो। ऐं हींअर इंसाननि छा कयो आहे, सॼी राति जाॻंदा वरी साॼी ॾींहं जो सुम्हनि था। ऐं इहा हिकिड़ी अलाह जी आयत खे उल्टो करिणो आहे, इन में इंसान खे नुक़सानु पवंदो। पोइ उहा ख़बर पएसि या न ख़बर न पएसि, इहे डॉक्टर जेके आहिनि उन्हनि खे वधीक ख़बर आहे त जेके इंसान ॾींहं जो था सुम्हनि राति जो नथा सुम्हनि केॾियूं जान जे अंदरि हिकिड़ियूं बीमारियूं पैदा थियूं थियनि। छो जो अलाह ताला क़ुर में चए थो वहुव अल्लज़ी जअल लकुमुल लैल वन्नहार ख़िल्फ़तन लिमन अराद अन यद्दक्कर औ अराद शकूरा। अल्लाह ताला चए थो वजअलना लैल वन्नहार आयतैन, सूरत अल इसरा। ॿी जॻह ते चए थो मिन आयातिल लैल वन्नहार वशम्स वल क़मर। जेतिरियूं बि असीं आयतूं उहे पढ़ूं त तमामु ॾिसो त वॾा वॾा मौजिज़ा अलाह जे तरफ़ां असांखे। मक़सदु आहे त दोस्तो ही हिकिड़ी अलाह जी आयत आहे, हिकिड़ी राति जेकी आहे तव्हां सोचो त जंहिंखे न हींअर जेल में किथे किथे अलाह न करे कंहिं ज़ालिमनि जी जेल में विझनि था, उन्हनि खे बल्ब मुंहं में विझी उन्हनि खे यानी निंड न करणु ॾींदा, मुंहं में रोशनी मुंहं में विझंदा त उहे सॼी जाॻनि पिया। पोइ इहो हिकिड़ो हुननि जे लाइ अज़ाब हूंदो, राति ॾींहं रुॻो बल्ब मुंहं में, हुननि खे ऊंदहि न थींदी, सुकून न ईंदो, निंड न ईंदी। इहो ॾिसो न असांखे राति हिकिड़ी वॾी नेमत आहे, अलाह जे तरफ़ां उनजो शुक्रगुज़ार हुजूं। ऐं ॾिसो राति में इंसान खे सुकून केॾो थो मिले, ॾींहं जो ॾिसंदे त सॼो ॾींहुं घोड़े वांगुरु घुमंदो भॼंदो, हीअं कयां हीअं कयां हीअं कयां, पर जीअं राति थींदी त हुनजी जान विसामंदी वेंदी अलाह जे कुदरत सां। त हाणे हीअ जान जेकी सॼो ॾींहुं 12 कलाक 13 कलाक 14 कलाक तो हिनखे भॼायो आहे, ऐं हिन जो बि हक़ आहे त हिनखे थोरो सुकून मिले, थोरो हिनखे आराम मिले, त हीअ जान जेकी वरी उथी तयारु थिए सुबुह जो वरी को कमकार करे। इहा राति आहे, राति जो ॾिसंदे त अलाह ताला छो इंसान खे अलाह ताला क़ुर में क़ुमिल लैल इल्ला क़लीला, राति जो उथी मूंखे पुकार, छो राति जो हिकिड़ो सुकून आहे इंसान जे लाइ, ज़हन जे लाइ, जहान सॼे जे लाइ सुकून ई हूंदो। हींअर ताईं जेके अंग्रेज़ जी साइंसदान आहिनि उहे परेशान आहिनि ऐं सोचे सोचे इन ॻाल्हि में परेशान थिया आहिनि त राति आहे कहिड़ी शइ। छो जो इंसान हू ॾिसनि था के दुनिया में हींअर चंद मुल्क आहिनि, सिबेरिया जे पासे, रूसिया जे पासे, जिथे उन्हनि वटि 6 महीना राति आहे 6 महीना ॾींहुं आहे, त ॾिसनि था त उन्हनि जा हिकिड़े जान में इंसान, हर इंसान जे अंदरि, इहे साइंसदान ग़ैर मुस्लिम जेके उन्हनि जी ॻाल्हि थो कयां, उहे जेके ॾिसनि था त इंसान जे ग़ैर मुस्लमान उन्हनि जी जेकी आहे न ज़िंदगी सॼी ख़राब थी वञे। छो जो ऐन टाइम ते सुम्हनि कोन था, ऐन टाइम ते उथनि कोन था, राति कान थी थिए, ऊंदहि कान थी थिए। उन्हनि वटि 6 महीना, किथे 4 महीना, किथे 3 महीना ॾींहुं आहे, सिजु आहे बीठो बीठो आहे, ऐं किथे वरी 6 महीना ऊंदहि आहे, ॾींहुं कोन थो थिए। अलाह जो कुदरत ॾिसनि था त उहे उन्हनि खे बीमारियूं ख़ासि पैदा थियूं थियनि, ख़ासि बीमारियूं पैदा थियूं थियनि। पोइ उन्हनि खे चवंदा त तव्हां थोरो टाइम उते रहो, थोरो टाइम वरी ॿियनि शहरनि में अचो जिथे राति ॾींहं थिए थी त इंसान खे सुकून मिले, इंसान खे राति ऊंदहि थिए त इंसान निंड करे। ऐं ॾींहं जो माण्हू इंसान केॾो बि ज़ोरीअ ॾिसंदे त के कमरे में वञी कोशिशि कंदो निंड जी, बल्ब विसाईंदो, ऊंदहि कंदो, निंड अचे, ॾाढी ॾुखी निंड ईंदी। पर जेॾी महिल राति थिए अलाह जे कुदरत सां ॾिसो त केॾो इंसान खे सुकून मिली थो वञे।
तो इहो हिकिड़ी अलाह जी आयत आहे। अलाह इंसान खे पैदा कयो आहे, हिन जहान खे पैदा कयो आहे, उन शइ खे इंसान उल्टो न करे, उनखे बदिलाए न, अॻिते पोइते न करे। छो जो इहा हर शइ में असीं जेके अलाह जे कुदरत सां जेकी शइ ठहियल आहे उहा भली आहे, पर जे इंसान कहिड़ो बि कोशिशि करे थो उनखे अॻिते पोइते करे थो, पोइ उन में असांखे नुक़सानु पवंदो। हींअर जा पोइ के शयूं हींअर ज़ाहिर कोन थियूं थियनि। बसि ॾिसो न ॿी बायत में जंहिं महिल साईं कुम लैल इल्ला क़लीला, जे राति जो तव्हां उथी मूंखे पुकारियो खणी थोरो बि, खणी थोरो बि। त उलमा जेके तफ़सीरूं आहिनि चवनि था त अलाह साईं राति जे बारे में छो चयो, ॾींहं जो बि चई हा त ॾींहं जो बि मूंखे पुकारियो, हा ॾींहं जो चए थो मुंहिंजे लाइ तस्बीह पढ़ो, सुबुह शाम पढ़ो, पर अलाह साईं राति जे बारे में चए थो उथी तहजुद पढ़ो मुंहिंजे लाइ। ऐं असांजे नबी खे इहो हुकुम कयो अथसि त उथी तहजुद पढ़, छाजे लाइ? ज़हन साफ़ आहे। ॾींहं जो ॾिसंदे त वठ पकड़ दाहूं कमकार ठक ठक हूंदी हूंदी खड़का ॾींहं, पर राति जो एॾो सुकून आहे जो अजीब। ऐं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सही हदीस में त इन अल्लाह यंज़िलु फी सुलुसिल अख़ीर मिनल लैल, अल्लाह ताला राति जो आख़िरी टियों हिसो जेको आहे उहो लही ईंदो आसमान दुनिया ॾे, लही ईंदो पंहिंजे कुदरत सां, पंहिंजे शान सां, असांखे ख़बर कान्हे कीअं। छो जो इन में तअवील घणा फ़िरका चवनि था त कीअं थो अलाह साईं लहे या कीअं न, असांखे का ख़बर कान्हे। जीअं नबी करीम फरमायो असीं ईअं ॿुधाईंदासीं, ईअं यकीन असांखे कीअं लही ईंदो, वरी अचे जेॾी महिल लही आसमान ॾे अचे थो दुनिया ॾे त छा थो चए, हल में मुस्तगफिरिन फ़अग़फ़िर लह, आहे को माफ़ी वठण वारो मां उनखे माफ़ कयां, हल मिन साइलिन फ़अअतिह, आहे को अलाह अलाह खां घुरण वारो जो घुरे त उनखे मां ॾियां, हल मिन ताइब, आहे को तौबा करण वारो फ़अतूब अलैहि। ॾिसो अलाह साईं हर राति टे हिसे आख़िरी में दुनिया ॾे लही थो अचे ऐं इंसान खां छा थो चए त आहे को गुनाहगार जेको गुनाह माफ़ करणु चाहे, आहे को तौबा करण वारो, आहे को हाजत वारो। ऐं उन टाइम में छा आहे तूं मां असांखे बेशरम सुता पिया हूं, निंड पिया हूं ऐं खा ख़राब था हणूं, इहो हिकिड़ो बेअदबी जे न आहे त पोइ ॿी कहिड़ी शइ आहे। तो अलाह जो आयतूं राति में तमामु घणियूं आहिनि, जे हिकिड़ी हिकिड़ी आयत में हर दर्स वेही कयूं त बि असां पूरा कोन करे सघंदासीं, पर जेतिरो मुख़्तसर कयूं था असांजे दर्स हरिओम या हर रोज़ जा दोस्त परेशान न थियनि त मुख़्तसर करे ॿुधायूं था। अलाह ताला सां तव्हांखे सम्झ ॾे ऐं राति जो खणी हिकिड़ी रकात बि माण्हू उथी पढ़े। हिकिड़ो किसो नंढिड़ो असीं या ॿुधायूं था दोस्तनि खे त ॾिसनि त सहाबी जा ताबई जा अॻियां असांजा जेके वॾा हुआ उन्हनि जी हालत, उन्हनि जी ज़िंदगी असांजी ज़िंदगी में कहिड़ो ॾिसो फ़र्क़ु आहे। असीं हिकिड़ो किसो ॿुधायूं था, अन अब्दुल्लाह इब्न अबी बकर, इहो हिकिड़ो सहाबी हो, अन रजुलन मिनल अंसार, हिकिड़ो अंसारी हुजे मदीने वारो, कान युसल्ली फी हाइत फी बुस्तान लहू बिलक़फ़ा, उहो ॾींहं जो निमाज़ पियो पढ़े, को ज़ोहर खां अॻु में या ज़ोहर खां पोइ निमाज़ नफ़ली पियो पढ़े पंहिंजे बाग़ में, फी ज़मन समर व नख़ील क़द ज़ुल्लत, उन टाइम में खजनि जा चिगा जेके कतल ॾोॾा सफ़ा लड़कनि पिया, उन्हनि जे विच में हू काशे विछाए निमाज़ में शुरू थी वियो। त उहो वरी निमाज़ में हुनजी सोच अची वई, हिन पंहिंजे ॾोॾा ऐं खजनि जे विच में अलाह जो शुक्र बि करे पियो, पर सॼो हुनजो ख़्यालु हिननि ॾोॾनि ॾे जेके खजनि जा ॾोॾा हेठि लही लड़की हुनजे अॻियां भरिसां हुजनि, त हू निमाज़ में सलाम वाराए वञी पंहिंजा ॾोॾनि खे हथु हलाए खजनि खे हथु हलाए वरी वञी निमाज़ पढ़ंदो हो। यानी ॾिसंदो हो त ही केॾी अलाह जी नेमत आहे मूं ते, इन नेमत खे हिन ॾिठो त यानी मूंखे हींअर निमाज़ में मुंहिंजी निमाज़ जेकी आहे इहा हिकिड़ी मुंहिंजी निमाज़ ख़राब थी थिए, मुंहिंजो रुॻो ख़्यालु हिन ॾोॾनि ॾे, हिन बाग़ ॾे, हिन खजनि जे, केॾियूं सुहिणियूं खजूं आहिनि, केॾा सुहिणा ॾोॾा आहिनि, के फिका के ॻाढ़ा के प्यार सफ़ा के ईअं। त छॾे जल्दी हज़रत उस्मान ॾे वियो, हज़रत उस्मान बिन अफ़ान वॾो साहबी, नबी करीम जूं ॿधियूं उन शादी कयूं। नबी करीम उस्मान जे बारे में चए थो त अला अस्तही मिन रजुलिन तस्तही मिनहुल मलाइका, हज़रत उस्मान जे बारे में नबी करीम चए थो त मां अहिड़े माण्हू खां शर्म न कयां जंहिंखां मलाइक शर्म था कनि। उन ॾे ही साहबी वियो अंसारी, हज़रत उस्मान खे चयईं निमाज़ पढ़ंदो त मुंहिंजो सॼो ख़्यालु पंहिंजे खजनि ॾे आहे, ॾोॾनि ॾे आहे, वरी हुन ॾे मुंहिंजी नज़र भॼी थी वञे, मां बाग़ विच में थो निमाज़ पढ़ां, मां छा कयां। हज़रत उस्मान चयो त छॾ इहे सॼो जेको बाग़ अथई फी सबीलिल्लाह ॾेई छॾ, चई त मां खपाए ऐं इन फी सबीलिल्लाह इन जे जेके बि समरा जेके फ्रूट आहे जेको बाग़ में जेकी खजी आहे फी सबीलिल्लाह ॾेई छॾ, छो जो तोखे निमाज़ ख़राब थी थिए इन बाग़ जे करे। पोइ हज़रत उस्मान वञी पोइ उहो बाग़ जेको उहो खपाए 50,000 में ब50 अल्फ, इहे मुअत्ता इब्न मालिक में क़िसा आहे त 50,000 में उहो बाग़ खपायईं खजनि ऐं माल सां, सिर्फ़ु छाजे लाइ
मुंहिंजी निमाज़ ख़राबु न थिए, निमाज़ में मुंहिंजी सोच हेॾे होॾे न वञे। ॾिसो उन टाइम में केॾो कंदा हुआ, पंहिंजे निमाज़ जो ख़्यालु कंदा त निमाज़ असांजी ज़ाया न थिए। ऐं असां ऐं तूं असांजे लाइ तव्हां इहो सोचियो त असांजी निमाज़ हींअर किथे आहे। असां निमाज़ में बीहूं था त गाॾी ॾे सोचा, घर ॾे सोचा, रोज़ी ॾे सोचा, बचनि ॾे ॿारनि ॾे सोचा। ऐं इहा असांजी निमाज़ सॼी इहा ईअं हली थी वञे। ऐं सहाबी ॾिस छा कंदा हुआ, केॾो न बाग़ प्यारो हुउसि, हथनि सां खजूं पोखीनि, उन्हनि खे पाणी ॾियनि, वरी हुननि जो सॼो साल इंतज़ारु कनि इन जे असां ॾोॾा या खजूं खाऊं। पर ॾिस रुॻो निमाज़ में ख़्यालु थी पियो वञेसि, उन बाग़ खे खपाए हुन जा पैसा फी सबिलिल्लाह विराए छॾी। तो अलाह ताला असांखे तव्हांखे तौफ़ीक़ ॾिए ऐं हिदायत ॾिए। ऐं इन आयत जेके आयत लैल न विसारियो, जेॾीमहिल बि हिते अचे राति जी आयत अलाह जे क़ुर में त असां उनखे सोचूं सम्झूं त इहा रुॻो राति न हुजे त असीं छा कंदासीं, केॾी न असांजे लाइ हिकिड़ो अज़ाब थिए हा। हाज़ा वल्लाहु आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम।